अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? उमेद तव्हां सभई ठीकु हूंदा। अच्छा, 22 अप्रैल ते मां मॉक टेस्ट SST जनरल कैटेगरी जो कंडक्ट कयो। उन जो जेको सिंधी वारो पोर्शन आहे उहो असां अॼु डिस्कस कंदासीं। हिन खां पहिरियां मां पाकिस्तान स्टडी इंग्लिश ऐं इस्लामियत जा 15 MCQs बि डिस्कस करे चुको आहियां। अगरि उहे तव्हां न आहिनि ॾिठा त उन्हनि जे वीडियोज़ जी लिंक जेका आहे मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾी आहे, तव्हां उतां उहे वीडियो बि ॾिसी था सघो। ही जेके तव्हांखे MCQs नज़र अची रहिया आहिनि, ॾाढा हेल्पफुल MCQs आहिनि, सुठा आहिनि, ज़रूरु ॾिसिजो। हाणे अचूं था असां सिंधीअ जे ते। ऐं गॾोगॾु तव्हांखे गुज़ारिश, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिनखे सब्सक्राइब करे छॾियो। सवाल नंबर 46 आहे, नूरी मुहाणनि जे गंदरा क़बीले जी हुई। शाह अब्दुल लतीफ़ नूरी जाम तमाचीअ जो किसो सुरकामोड में ॻायो आहे। जाम तमाचीअ जी जाम तमाची ज़ात जो केरु हो? हाणे हिते जेको ऑप्शन आहे सी, उहो सही आहे। ऑप्शन सी समूह। ॼाम जेके आहिनि उहो जेको टाइटल हुयो उहे समा पंहिंजे लाइ इस्तेमालु कंदा हुआ, ॼाम। ऐं जेके मीर टाइटल आहे, मीर, उहे इस्तेमालु कंदा हुआ टालपुर। जॾहिं बि मीर अचे त सम्झी वञिजो टालपुर आहे, ॼाम अचे त समूह आहे, ठीकु आहे। उनखां पोइ किताब कमाल ऐं ज़वाल, आफ़्ताब अदब, नूरे ईमान ऐं बहार अख़लाक जेको नज़मनि जो किताबु आहे, कंहिंजा लिखियल आहिनि? हिन 1925 में अल जामे रिसालो पिणु जारी कयो। हाणे हिते इहे ॻाल्हियूं बि करियो ऐं पुछी बि वियो त इहो केरु आहे। त इहे किताब ऐं इहो जेको जामे रिसालो कयो हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी कयो, ठीकु आहे। ऑप्शन डी हिते सही आहे। दुनिया जो वॾे में वॾो शाइर शाह अब्दुल लतीफ़ भेटाई कंहिंजो लिखियलु मज़मून आहे? हाणे इन जो जेको जवाबु आहे उहो आहे आई काज़ी, ठीकु आहे। आई काज़ी आहे। ऑप्शन इन जो सी जेको आहे उहो सही आहे। ऑप्शन सी असां आई काज़ी, ठीकु आहे। उनखां पोइ असां अचूं था क्वेश्चन नंबर 49 ते। क्वेश्चन नंबर 49 में आहे, शेरे कोहिस्तान मज़मूननि जो किताबु अल्लाह बचायो यार मोहम्मद समूह जो लिखियलु किताबु आहे। ॿुधायो त किताबु ॿेलायुनि जा ॿोल कंहिंजो लिखियलु आहे? त हिन जो ऑप्शन जेको ए आहे उहो सही आहे। डॉक्टर नबी बख़्श बलोच जो लिखियलु आहे, ठीकु आहे। डॉक्टर नबी बख़्श बलोच जो ॿेलायुनि जा ॿोल। शाह जो सवाल नंबर 50, शाह जो शेर ऐं शाइरी मज़मून डॉक्टर गुरबख्शाणी जी किताब मुक़दमा लतीफ़ी तां वरितलु आहे। डॉक्टर साहब शाह जो रिसालो 3 जुल्दनि में लिखियो, जिन में 18 सुर ॾिनल आहिनि। लवारीअ जा लाल ऐं रूह रेहान किताब बि हिन जा लिखियलु आहिनि। ॿुधायो त डॉक्टर गुरबख्शाणी नूरजहान नाविल कॾहिं लिखियो? यानी कि कॾहिं इहो छपिजी आयो असां वटि? उहो आहे 1915। ऑप्शन बी हिते सही आहे। 51 में आहे, किताब बयानुल आरफीन में शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जा 93 बैत ऐं काज़ी कादन जा 7 बैत लिखियल आहिनि। इब्यात सिंधी किताब में मखदूम मोहम्मद ज़मान लवारीअ वारे जा बैत लिखियल आहिनि। ॿुधायो त हुन जा कुल केतिरा बैत मिलिया आहिनि? त हिते हिन जो जवाबु जेको बी आहे उहो सही आहे, 84 बैत। अच्छा, हिन में काफ़ी तव्हां जाइनि ते तव्हां 94 बि ॾिसंदव त शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जा 94 बि बैत मिलिया आहिनि। पर इन जा जेके घणा किताब सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा या अकबर लगारी जो किताब, इहे जेके आहिनि उहे 93 ॾिसनि था, ठीकु आहे। इहे नोट करे छॾियो। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे किताबनि में 93 लिखियलु आहे। किताब तहफ़तुल किराम फ़ारसी में लिखियलु आहे। लेखक जो नालो ॿुधायो? इन जो ऑप्शन सी सही आहे। मीर अली शेर काने जो लिखियलु आहे। अरबन जे दौर में सन 883 ईस्वी में पहिरियों भेरो क़ुर शरीफ़ जो सिंधी में तर्जुमो थियो। हे उन दौर में जेको असांजे साम्हूं मंज़र आम ते न आयो, पर ॻाल्हि कंदा आहिनि त इहा इन दौर में बि तर्जुमो थियो हुयो, ठीकु आहे। नसर में पहिरियों क़ुर शरीफ़ जो लफ़्ज़ी तर्जुमो मटियारी जे आख़ूंद अज़ीज़ुल्लाह कयो, जेको सन ईस्वी में छपिजी पधिरो थियो। त हिन जो कहिड़े सन में छपिजी पधिरो थियो? ऑप्शन बी सही आहे, 1870 में। उनखां पोइ सवाल 54, मिर्ज़ा कलीच बेग पहिरियों सिंधी अदीब आहे जेको सिंधी अदब जो मुहसन ऐं सिंध जो ख़ाल सॾिजे थो, सिंध जो शेक्सपियर सॾिजे थो। ऑप्शन ए ते सही आहे। सवाल 55, मूमल जे पीउ जो नालो राजा नंद हो जेको सिंध जे माथेले वारे भाङे ते हुकूमत कंदो हो। राजा नंद खे 9 नियाणियूं हुयूं, वॾी सूमल ऐं नंढी मूमल हुई। ॿुधायो त राजा नंद जी ज़ात कहिड़ी हुई? त इन जी ज़ात जेका हुई उहा गुजर हुई। यानी कि मूमल केरु हुई ज़ात जी अचे त सवाल अचे त जवाबु थींदो गुजर। हू जवानी में ॿारनि खे पढ़ाईंदो हो। हीउ जुमिलो फ़ैल जे कहिड़े ज़माने जो आहे? इन जो ऑप्शन ए सही आहे, ज़मान मुतलिक़ जो आहे, माज़ी मुतलिक़ जो, यानी कि पास्ट हेबिचुअल टेंस आहे इहो।
उहो इल्मु 57 में आहे, उहो इल्मु जंहिंसां कलाम खे लफ़्ज़ी ऐं मानवी लिहाज़ खां ख़ूबसूरत बणाइजे त उनखे इल्मु बदी चइबो आहे। उन इल्म खे छा चइबो जंहिं सां नसर तोड़े नज़म में फ़साहत, बलागत, सलासत ऐं जिदत महसूसु थिए, त इन इल्म खे इल्म माना चइबो। माना, ठीकु आहे, ऑप्शन ए सही आहे। शहर जे क़ाइदनि ऐं क़ानूननि जे इल्म खे चइबो आहे, छा चइबो आहे? शहर जे क़ाइदनि क़ानून जे इल्म खे इल्म उरूज़ चइबो आहे, ऑप्शन सी सही आहे। ॿिनि मिसरनि वारे शहर खे मसना, हिते हीअं लिखिबो इहो मसना, ठीकु आहे। हिते टाइपिंग में इहो अल्फ़ न पियो अचे, इन जे करे मां हूअं लिखी छॾियो। ॿिनि मिसरनि वारे शहर खे मसना, 3 मिसरनि वारे खे मसलस, 4 मिसरनि वारे खे मुरब, 5 मिसरनि वारे खे मखमस ऐं 8 मिसरनि वारे शहर खे चइबो आहे, छा चइबो आहे? हिते ऑप्शन बी सही आहे, मसमन चइबो आहे, ठीकु आहे। सवाल आहे आख़िरी जेको आहे, कहाणियुनि जा किताब थधा चप, ईश्वर चंदर, ललकार नजम अब्बासी, मूं तोखे प्यार कयो पोपटी नंदाणी, आयल ॾे ओलाणा अली बाबा, धरती रोशन आहे आगा सलीम, अठो माण्हू सिराज मेमण ऐं जलावतन देश जा लिखियल आहिनि। इहे कहाणियुनि जा किताब ॾसियो, हर हिक जो लेखक ॿुधायो ऐं जलावतन जे लाइ पुछा कयईं। इहो जलावतन जेका कहाणियुनि जो किताबु आहे नूरुल हुदा शाह जो आहे। त हीअ असांजे सिंधी जो पेपर हुयो। उमेदु आहे तव्हांखे सुठो लॻो हूंदो। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।